नाज़रीन वाक़िया कंदासीं शिकारपुर मां जिथे पुलिस मुक़ाबले में 8 ॾोहारी मारिजी विया आहिनि ऐं 2 DSP सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। शिकारपुर मां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया पुलिस मुक़ाबले बाबति तव्हांखे ॿुधायूं त मुक़ाबले में 8 ॾोहारी मारिजी विया आहिनि ऐं 2 पुलिस जा DSP ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था टेलीफोन लाइन ते शिकारपुर मां ज्वाइन कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर महबूब बलोच। महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि पुलिस मुक़ाबले बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, शिकारपुर पुलिस जी एक तमाम वॾी अहम कार्रवाई ऐं कामयाब कार्रवाई कई है जंहिंमें जेको आहिनि 8 ॾोहारी मारिजी आहिनि। शिकारपुर जे स्टोरगंज थाणे जी हद मंछर शाह लॻे पुलिस ऐं रेंजर्स जेको आहे गॾियल कार्रवाई करे 8 ॾोहारियुनि खे मारे छॾियो आहे ऐं केतिरा जेके आहिनि ॾोहारी ज़ख़्मी आहिनि जेके हिन वक़्त ताईं बि मंछर शाह कब्रिस्तान में जेको आहे पुलिस ऑपरेशन जारी आहे ऐं मुक़ाबिलो जारी आहे। मुक़ाबले में DSP सिटी पारस बखराणी ऐं संदसि जो वर जेको आहे DSP ॻढ़ी यासीन ज़हूर अहमद सूमरो ऐं पुलिस एहलकार मोहम्मद अली जेके आहिनि सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त DSP ज़हूर अहमद सूमरो ऐं पारस बखराणीअ खे जेको आहे ॻणतीअ जोॻी हालत में सखर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुक़ाबले में जेके 8 ॾोहारी मारिजी विया आहिनि, जेके शुरूआती इतला आहिनि उन्हनि ॾोहारियुनि में जेके आहे 4 ॾोहारियुनि जी सुञाणप थी वई आहे, जंहिंमें इमदाद शेख, शहज़ादो शेख, नादर महर ऐं शैमोर शेख शामिल आहिनि, जॾहिं त ॿियनि ॾोहारियुनि जी सुञाणप जेका आहे उहा जारी आहे। इन हवाले सां SSP शिकारपुर सां जॾहिं राब्तो थियो त हुन ॿुधायो त शेख गैंग जे ॾोहारियुनि जे इतला ते पुलिस जेका आहे रेड कई त ॾोहारियुनि पुलिस पार्टीअ ते फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में पुलिस जा जवान ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त जवाबी कार्रवाईअ में 8 ॾोहारी मारिजी विया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ॾोहारी ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मियुनि में जीअं त तव्हांखे मां ॿुधायो त DSP ॻढ़ी यासीन ज़हूर अहमद सूमरो ऐं संदसि वञी DSP पारस बखराणीअ खे जेको आहे ॻणतीअ जोॻी हालत में सखर रेफर कयो वियो। मुक़ाबले बाद जेके मारिजी वियल 8 ॾोहारी हुआ उन्हनि जा लाश जेके आहिनि इबरत लाइ जेकाबाद शिकारपुर बाईपास चौरंगीअ वटि रखिया विया, जिते हज़ारे शहरी गॾु थिया। जी ठीकु आहे महबूब बलोच, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।